चूहड़ जमाली मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर कुर्बान अली रिंद मूजिब चूहड़ जमाली लॻ ॻोठ हुसैन कुंजाई जा रिवासी दड़ो बैराज ते पुल न हुजण करे पीरसन जो जनाज़ो थर्मापोल जी शीट ते रखी पार करायो वियो। रिवासी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम चूहड़ जमाली भरिसां नेवी कैंप लॻ दड़ो बैराज जे हिन पासे कच्ची वारे इलाइक़े में सारण खां क़ाइम ॻोठनि जिन में ॻोठ हुसैन कुंजाई मोहम्मद दाद मंठाड़ समूह हैदर चांडियो ख़ुदा बख़्श ख़ास किली बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ हुसैन कुंजाई में पीरसन कांडेरो कुंजाई जो जनाज़ो दड़ो बैराज जे RD 72 वटां पुल न हुजण करे थर्मापोल जे दैफ़न ज़रिए बैराज तां उकरायो वियो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ मीडिया जी टीमुनि पहुची मुतासिर ॻोठाणनि खां तफ़सील वरिता। ॻोठाणनि अली कुंजाई उर्स कुंजाई इसहाक ॿियनि जो चवणु हो त असां हर भेरे ईअं ई पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा उतां ई गुज़ारींदा आहियूं। अॻु बि असांजी हिक जनाज़े जी ईअं वीडियो हली हुई, तॾहिं वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वठंदे पुल जी मंज़ूरी ॾिनी हुई, पर छो जो असांजी पुल न ठही सघी, असीं अॼु बि इन अज़ाब में मुब्तला आहियूं। हुननि मुतालबो कयो त असांखे पुल समेत ज़िंदगी जूं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि।